अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। पाकिस्तान में जेके इलेक्शन जी तैयारियूं हलन पियूं उन हवाले से जेको आहे त मुल्कगीर जेको आहे जमातुनि जी पंहिंजी वर्क मुहिम जो आगाज़ भी शुरू थी चुको आहे, पर उते मुखालफिन पारां हिन वक्त हिकिड़ी प्रोपेगेंडा खां मुंहुं वरितो वञे थो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो को भी मेंबर किथे भी उन जे इंतखाबी जेको हल्के जी का ख़बरचार कोन्हे ऐं उन खां अलावा जेको हू इहो ई पैगाम माण्हुनि में ॾियनि पिया त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जेका 2024 वारी इलेक्शन आहे हिन में पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी मध्य मुक़ाबिला आहिनि। इहो इंतिहाई ग़लति ऐं कूड़ ते मबनी जेको आहे त हिकिड़ी क़िस्म जो इहो जेको आहे त प्रोपेगेंडा आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जीअं मां गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे वीडियो में तव्हांखे ॿुधायो हुयो त पाकिस्तान में पहिरें नंबर ते जेके उम्मीदवारनि जी जेका लिस्ट आहे सॼे मुल्क में उहा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जमात आहे, जंहिं हर तक क़ौमी हुजे थोड़े सूबाई हुजे पंहिंजा जेको उम्मीदवार बीहारिया आहिनि। ऐं ॿिए नंबर ते उन ते जेको आहे त मुस्लिम लीग नून जेको आई आहे ऐं उन खां बाद में मुस्लिम लीग नून जेको आहे त इहा दावा जेका करे पई त तहरीक इंसाफ़ जो को भी उम्मीदवार किथे भी ज़ाहिर कोन्हे, इहो ग़लति आहे। ऐं उन जा कुझु छॾियल माण्हू जेके आहिनि इहा मुहिम हलाए रहिया आहिनि। मां थोड़ी कुझु शयूं आहिनि तव्हांजे साम्हूं पेश कंदुमि त हिन वक्त जेके सपोर्टर ऐं वोटर आहिनि तहरीक इंसाफ़ जा उनखे जेको आहे त परेशान करण जे लाइ जेका मुहिम हले थी, मां उन्हनि माण्हुनि खे इहो ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 3-4 ॾींहंनि जे अंदरि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको सोशल मीडिया विंग आहे उन पारां जेको कमु कयो वञे थो आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI जे मथां जेको कमु कयो वञे थो तमामु तेज़ी सां तहरीक इंसाफ़ जो जेको बानी आहे इमरान ख़ान उन जी आवाज़ में जेके तकरीरूं रिकॉर्ड कयूं वञनि थियूं ऐं उन खां अलावा जेको आहे त वर्चुअल जलसा पिणु कया वञनि था ऐं जंहिंखे बि मुंहिंजी ॻाल्हि सां इत्तेफ़ाक़ न हुजे उहो असांजो अज़हर मशवानी जे एक्स ते वञी जेको आहे ॾिसो ऐं उन खां अलावा जेको आहे त जिब्रान इलियास जे एक्स ते वञी तव्हां जेको आहे उते ॾिसी सघो था त जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां जेके तयारियूं आहिनि कहिड़े सिलसिले सां ऐं केॾो तेज़ी सां हली रहियूं आहिनि। न रुॻो तयारियूं उन खां अलावा हिकिड़ो जदीद तरीक़े सां बि जेको आहे त उन्हनि पंहिंजे जेके हिन जा फॉलोअर्स आहिनि या पंहिंजा वोटर आहिनि सपोर्टर आहिनि उन जी आसानी जे लाइ उन्हनि जेको इमरान ख़ान जो पेज आहे सोशल मीडिया फेसबुक पेज आहे तव्हां उते वञी आज़माइश जे तौर ते उन में कमेंट्स कयो पंहिंजे जंहिं तक सां या तव्हां वाबिस्ता आहियो त असांजे तक में PTI जो उम्मीदवार केरु आहे त तव्हांखे विदिन फ्यू सेकेंड्स जेको उतां खां जवाबु ईंदो रिप्लाई ईंदो त तव्हां जंहिं तक में आहियो तव्हांजे तक में फ़लाणो MPA फ़लाणो जेको आहे त असांजो MNA आहे ऐं उन जो जेको WhatsApp जेका नंबर आहे उहो लिंक जी सूरत में तव्हां ते पहुची वेंदो ऐं उहो जेको आहे WhatsApp लिंक अहिड़े जो ग्रुप जेको ठाहिया वञनि था उन खां अलावा WhatsApp चैनल्स ठाहिया वञनि था 24 कलाकनि जे अंदरि अंदरि जेको आहे त PTI जे WhatsApp चैनल्स खे हिन वक्त ताईं 17,73,000 खां वधीक माण्हू ज्वाइन करे चुका आहिनि। उहे जेको हिकिड़ो माण्हू जेको ज्वाइन करे थो उहो सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू कोन हूंदो आहे, हिकिड़े माण्हू सां गॾु उन हिकिड़ो ख़ानदान हूंदो आहे, घटि में घटि 4 खां 5 माण्हुनि ते मुश्तमिल हूंदो आहे। तव्हां हाणे इनखे जेको आहे त ज़र्ब करे सघो था त जे अगरि 17,70,000 माण्हू अगरि 73,000 माण्हू अगरि इनखे ज्वाइन करे चुका आहिनि त हिन वक्त ताईं केतिरा ख़ानदान इनखे ज्वाइन करे चुका आहिनि। इन तरीक़े सां जेको आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी जेका इलेक्शन मुहिम आहे उहा जदीद तरीक़े सां उहा हलंदड़ आहे ऐं उन खां अलावा जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे उन जा जलसा बि जारी आहिनि। मुस्लिम लीग नून पारां बि जेको आहे पंहिंजे जलसनि जो बाक़ाइदा तौर ते जेको आहे त उन्हनि में तेज़ी आंदी पई वञे, पर सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेके बि जलसा ही कनि पिया आख़िर में हिकिड़ो जेको आहे त आम ठहकदड़ मुहावरो अचे थो कितने आदमी थे, तव्हांजे जलसनि में माण्हू केतिरा अचनि था। तव्हां जेको मेन फोकस कयो था जेको स्टेज जे भरिसां जेके माण्हुनि खे बीहारियो था उते मेन फोकस करे तव्हां जेको कैमराउनि जे ज़रिए जेको ॾेखारण जी कोशिशि कंदा आहियो या मीडिया में जेको तव्हांजा जेको फुटेज जेके ॾेखारिया वञनि था, हक़ीक़त ग्राउंड रियलिटी उन जे मुख़्तलिफ़ आहे। जेके वीडियोज़ वायरल भी थींदियूं आहिनि तव्हांजे जलसनि में महदूद तव्हांजे वर्करनि या ज़र ख़रीद जेके माण्हू आहिनि उन खां सवाइ आम जेको नज़रियाती जेको माण्हू आहे आम माण्हू आहे उहो तव्हांजे जलसनि में तव्हांजे जेका प्रोग्रामनि में उनखे का बि दिलचस्पी कोन्हे। ऐं उन खां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ख़ैरपुर ज़िले में NA 202 जंहिंमें जेको आहे त मंज़ूर वसाण जेको उम्मीदवार हुयो उनखे त जेको आहे त ख़बर न आहे छाजे करे जेको आहे टिकट न मिली सघी, नफ़ीसा शाह खे टिकट ॾिनी वई, पर अॼु ताज़ो हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे ऐं ताज़ो असां इन लाइ चऊं पिया त ताज़ी ख़बर आहे पर इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हमेशह रवायत रही आहे।
पराए कम जे मथां हमेशह वञी पंहिंजो ठपो हणंदा आहिनि, पंहिंजी तख़्ती पंहिंजी पटी हणंदा आहिनि। अॼु बि कुझु ईअं ई थियो आहे। ख़ैरपुर जो यूसी आहे बाफो, उते बरसाति दौरान जेके ग़रीब मिसकीन माण्हुनि जा जेके घर जेके ढथा हुया, किरिया हुया, तबाह थिया हुया, ऐं उते जेको आहे हिकिड़ी मक़ामी NGO आहे, उनजो मालिक आहे मलक ज़फ़र इक़बाल जेको आहे, त उन्ही जेको आहे त उहे घर ठाहिया हुया। कमो पेश 600 घर ॿुधाया वञनि था। मुख़्तलिफ़ माण्हुनि जेको हुन में डोनेट कयो हुयो, उहे ठाहिया विया हुया। उनखे जेको आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी अॼु टियों भेरो मंज़ूर वसाइण जी सूरत में उन्ही घरनि जो इफ़्तिताह कयो आहे। ही घर असां ठाहिराए ॾिना आहिनि। हाणे शर्म अचण जी शइ आहे, पर जंहिंखे हुजे त अचे। शर्म बि इन्हनि खे कोन थो अचे। कम हिकिड़ा कनि, नालो ॿियनि जो, ऐं हिकिड़े कम खे हिकिड़ो दफ़ो जेको उनजो इफ़्तिताह थी चुको आहे, वरी उनखे ॿियों दफ़ो कयो वियो। अॼु वरी टियों दफ़ो जेको आहे त उनजो इफ़्तिताह करे। इहो तव्हां माण्हुनि खे छा था ॿुधायो? माण्हू चरिया आहिनि, बेवकूफ़ आहिनि, जाहिल आहिनि, छा आहिनि? इहो तव्हां छा था सम्झो? तव्हां पाण खे एॾा वॾा लीडर सम्झो था, ऐं मंज़ूर वसाइण जे हवाले सां मंज़ूर वसाइण को मामूली माण्हू न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मज़बूत जेको आहे हिकिड़ो उम्मीदवार, मज़बूत माण्हू आहे, ऐं जेको आहे त हिकिड़ी ताक़तवर जेका हिकिड़ी शख़्सियत आहे, उनजो पुटु आहे। हिन दफ़े जेको BA पियो उनजो असांजो PS 27 ते उम्मीदवार आहे, बैरिस्टर हालार वसाण। ऐं हालांकि उनजी पोज़ीशन जेका ॿुधाई वञे थी असांजो आज़ाद ज़रियनि खां, त इंतिहाई मज़बूत आहे। ऐं जेको मंज़ूर वसाण ख़ुदि आहे 3 दफ़ा जेको आहे त सूबाई कलमदान हासिल करे चुको आहे, जंहिंमें वर्क्स एंड सर्विस जो कमु हुजे, एग्रीकल्चर डिपार्टमेंट हुजे, ऐं होम डिपार्टमेंट हुजे, उन में रही चुको आहे। पर हिन साईं जन जा कम, किरदार ऐं करतूत इहे आहिनि। कम जेके फलाही इदारा कनि, कम उहे समाजी माण्हू जेके चंदा चूड़ियूं करे माण्हुनि जा घर ठाहिनि। ही ख़ान साहब वञी उते जेको आहे रिबिन लॻाए, उहा कटे माण्हुनि खे इहो लॉलीपॉप ॾियनि त ही कमु तव्हांजो असां कयो आहे, असां तव्हांजी ख़िदमत कई आहे। ॿुधी मरण जो मक़ाम आहे, शर्म जी ॻाल्हि आहे। न सिर्फ़ु एतिरो, ऐं जेको सिंध में हिन वक़्तु जेको तव्हां पीपल्स पार्टी वारनि जो जेको मुआसिरो जेको आहे त कयो वञे थो, हर जाइ ते तव्हांजो पुछाणो कयो वञे थो, हर जाइ ते माण्हू तव्हांजी रस्ता रोक कनि था। उनजे पोयां वॾे में वॾो सबबु, वॾे में वॾो कारण इहो आहे त तव्हां आम माण्हुनि खे पंहिंजो कॾहिं माण्हू सम्झियो ई कोन्हे। जंहिंजो ताज़ो मिसाल कुझु ॾींहं अॻु में तव्हां पाण ॾिठो, गढ़ी यासीन में जेको आहे त आगा सिराज दुरानी जेको पाण खे अलाए छा सम्झंदो आहे, 5 साल जेको आहे त माना हालांकि जेल में जेको आहे उनखे जेको आहे जॾहिं PTI जेको हुकूमत उनखे मोकिलियो हुयो, उहो जेल वारो माण्हू हिननि निगरान हुकूमत में घुराए करे हिनखे जेको आहे स्पीकर करे छॾियो। ऐं उन खां बाद में उहो माण्हू हाणे जॾहिं किथे प्रोग्राम में वञे थो, उते जेको आहे हुन सां ॻाल्हायो वञे थो, तव्हांजी का कारकर्दगी कोन्हे। चए थो बाबा जेल मां वेही कुझु कबो आहे छा? असां त जेल में हुयासीं, तव्हांजी ज़िंदगी जेलनि में गुज़री आहे। पोइ तव्हां जॾहिं जेलनि वारा माण्हू आहियो, तव्हां क्रिमिनल माण्हू आहियो, तव्हां हमेशह जेलनि में ई जेको पंहिंजो वक़्तु गुज़ारियो आहे, पोइ आवाम वटि वोट वठणु छो था वञो तव्हां? ऐं कल्हो को ॾींहुं आहे तव्हांजी वीडियो वायरल आहिनि, तव्हां जेके गुथा लफ़्ज़ ॻाल्हायो था पंहिंजे वोटरनि जे लाइ, उहे कंहिंखां बि विसरिया कोन्हनि। ऐं उनखां अलावा ताज़ो जेको आहे त ख़ुर्शीद शाह जो जेको आहे त कल्ह असांजो पन्नू आकिल जो ॻोठु आहे हुसैन कलवड़, उते ख़ुर्शीद शाह उते जॾहिं कार्नर गरजाणी में जेको उते वियो आहे, त उते जेको आहे त ॻोठाणा जेके आहिनि, हुसैन कलवड़ ॻोठ जा जेके ॻोठाणा आहिनि, मोबाइल फ़ोनूं खणी अॻियां बीही रहियसि, साईं तव्हां असां वटि छा कयो आहे? तव्हां अॼु ताईं असां वटि कहिड़ो कमु कयो आहे? तव्हां असांजा कहिड़ा मसइला हल कया आहिनि? हाणे बजाए क ख़ुर्शीद अहमद शाह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वॾो माण्हू आहे, मज़बूत माण्हू आहे, MNA रहियो आहे, अपोज़िशन लीडर रहियो आहे, उन में एतिरी सघ कोन्हे जो उन हिकिड़े जेको गोड़ ॿधल जेको माण्हू आहे, मथे उघाड़ो माण्हू आहे, घटि पढ़ियल माण्हू आहे, उनखे बीहारे उनखे मुतमिन करे, कूड़ या सच उनखे मुतमिन करे त असां ही तुंहिंजा जेके मसइला आहिनि हिन जे करे हल न करे सघियासीं, असांखे वोट ॾियो, असां कामयाब थी वञूं, ॿीहर अची वरी तव्हांजा मसइला हल कंदासीं। माना इहो हुनजो इहो रवैयो हुजणु खपे हा। पर बजाए उन जेको आहे त ॻोठाणे खे, उन हारी खे मुतमिन करण जे झड़प ॾेई उनखां मोबाइल फ़ोन खसे थो। शर्म अचण जी ॻाल्हि आहे। तव्हां माण्हुनि जा मसइला हल कोन था कयो, तव्हां में ॿुधण जी सघ कोन्हे, तव्हां माण्हुनि खे फेस कोन था करे सघो। बसि तव्हां इहे जेके 4, 5, 8, 10, 15 वाठा जेके तव्हां पंहिंजा ॾियारी ते बीहारिया आहिनि, जीअं वॾेरो ॻोठ में पहुचे थो, 4 वाठा अॻियां 5 वाठा पोयों, मोबाइल फ़ोनूं हथनि में टिचिक 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 कंदा बसि जेको आहे ॾेखारियो। साईं तव्हांजो वॾो कमु आहे, माण्हू तव्हांजे लाइ मरनि था, तव्हां जिते अचो था बसि तव्हांजे लाइ माण्हू गुल निछावर कनि था। कोई गुल निछावर कोन थो करे, माण्हू तव्हांजे मथां थुक लांद कनि था, माण्हू तव्हांखे गारियूं ॾियनि था, निजी महफ़िलुनि में कचहरियुनि में माण्हू ॻाल्हाइनि था त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे साम्हूं हिते को बि माण्हू
बीहण जे लाइक़ बि न छॾियो आहे जो कोई बि हिते मुखालफ़त करे। ऐं हिननि इलेक्शन एतिरी महांगी करे छॾी आहे जो को बि मिसकीन माण्हू मिडिल क्लास माण्हू इलेक्शन कॉन्टेस्ट करे ई कोन थो सघे। जॾहिं मिसकीन माण्हू तव्हांजे साम्हूं बीह कोन थो सघे, इलेक्शन कॉन्टेस्ट करे कोन थो सघे, इन तरीक़े सां जेका हुननि सां वेदन थियल आहे उहो पंहिंजो बदिलो तव्हां खां वठनि पिया, वठंदा रहंदा। जिते तव्हां ईंदो आईनो तव्हांजी आॾो हूंदो, साईं ॾिसो पंहिंजो चहिरो, तव्हांजो किरदारु तव्हांजो कमु ही रहियो आहे ऐं हाणे कहिड़ो मुंहुं खणी असां ॾे आया आहियो। सो अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया या अहिड़े क़िस्म जूं ॿियूं मज़ीद जेके ख़बरूं हूंदियूं तव्हां ताईं पहुचाइण जे लाइ मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक कोसो ऑफिशियल नाले सां, उनखे वधि खां वधि जेको सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली कोसो नाले सां, उनखे वधि खां वधि फॉलो कयो, लाइक कयो, कमेंट्स कयो, त जीअं अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। ऐं वरी नए प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान माशूक अली कोसो खे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।